अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न सय्यदना व नबियना व शफीअना व मुर्शिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम युसब्बिहु लहु मा फिस समावाति युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्दिल मलिकिल कुद्दूस अल अज़ीज़ुल हकीम सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। एक कारिदा भगायन पुलिस आई आया वे रोते बनाए बत चढ़ियो चांवर चढ़िया ने मेलन मलाखण जे थाबा खाई मोटी इंदाओ इते कुरान जी सद के मानी भी आए वे रोते हाँ ता भी जलसो रखियो सियारे में दिसंबर जो टाइम रात जो हेडो सी पारे में जलसो रखियो दवा सोचो न पिया तो जेकर नी जलसो रखो सलाह शरीफ पढ़ो बुलंद आवाज सा चवण आयो त हाणे बत टाइम थी वियो 10 मिनट बाद हाणे मुंहिंजी स्टेज मुंहिंजे हवाले स्टेज मुंहिंजे हवाले बुलंद आवाज सां दुरूद शरीफ पढ़ो पढ़ो ही कोन था सीए में सुकी विया हो ज़बान हले वही कोन थी बुलंद आवाज सां चो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद बाबा पढ़ो शोंदा अब रुको न वजो लगरो बार मुझी तबीयत थपा तेज अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अगे ये कच्चे वारा मुझे वायद को टरंदा तंजे करे इंशाअल्लाह ताला अज मां एड़ो तो तवा के बयान बुधाया अल्लाह जी वादानियत सोने मोहम्मद जी सीरत सब चो सुभान अल्लाह बुलंद आवाज से चो सुभान अल्लाह। मुझा अजीज भाईरो मुसलमानो अल्लाह ताला जल जलालु जी मुक़द्दस किताब मां
चंद अल्फाज तव्हांजे साम्हूं तिलावत कया अथनि। दुआ आहे त अल्लाह ताला मूंखे अव्हां खे ॿुधण ॿुधाइण जे मथां ऐं सम्झण सम्झाइण खां बाद अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। 15 दिसंबर बरोज़ छंछर आचर जी रात इन गोठ मोमन छुटल सोलंगी में सीरत मुस्तफ़ा ऐं मीलाद मुस्तफ़ा जी उनवान सां ही प्रोग्राम मुनक़द कयो आहे। ही कुरान मजीद अल्लाह सिंह जो कलाम भी आहे त किताब भी आहे। इन्हीं कुरान पाक में अल्लाह तबारक व तआला जल शानहू पांजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी सीरत बयान फरमाई आहे, जो सारो कुरान पाक भरियो पिया हुजूर जे सीरत में, हुजूर जे शान में सारो कुरान भरियो पिया। जी असांजे मोहतरम मौलाना गुलाम मुस्तफ़ा साहब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इन आयत सां उन्वान ऐं मकाम ऐं शान ऐं दर्जो बयान फरमायो। हालांकि तफसीरन जे अंदर ईंदो आहे तो अल्लाह तबारक व तआला जल शानहू नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सिराज मुनीरा सां लक़ब ॾिनो आहे। इहो खत्म नबूवत वारो नूर अहिड़ो आहे जेको क़यामत ताईं पियो चमकंदो रहंदो। जो अल्लाह तबारक व तआला जल शानहू इन आयत में 5 खूबियूं असांजे महबूब मोहम्मद के अल्लाह ताला ॾिनियूं आहिनि, कंहिं भी नबी खे न ॾिनी। ऐं उहे 5 खूबियूं कुरान पाक में अल्लाह से बयान फरमाई। एडो महबूब तस, एडो प्यारो तस, जो कुरान पाक में अल्लाह ताला पांजे महबूब के लक़बन सां सॾियो। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के नालो वठी करे सॾ कयई, नूह अलैहिस्सलातु वस्सलाम के नालो वठी सॾ कयई, मूसा अलैहिस्सलाम के नालो वठी सॾ कयई, ॿियनि नबियनि के नालो वठी सॾ कयई, पर सोने मोहम्मद करीम के अल्लाह ताला लक़बन सां सॾियो आहे। पूरी कायनात में अल्लाह के महबूब ऐं प्यारो आए त सोनो मोहम्मद करीम आहे। सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सोना सा नबी के मञीदाऊं जी असा के अल्लाह जो कुरान चवंदो असा नबी जो शान, नबी जो मकाम, नबी जो दर्जो बयान कंदा रहंदासीं। जेसी ताईं कुरान हूंदो तेसी ताईं सोने मोहम्मद जो शान भी बयान थींदो रहंदो। तव्हां सच बुधायो, तव्हां रब ॾिठो आहे, नबी ॾिठो अथव? ॻाल्हाए छो था? तव्हां छा ॾिठो आहे? हे अल्लाह जो कुरान, हे रब से जो तव्हां कुरान ॾिठो आहे नी, हिन कुरान पाक में सोने मोहम्मद जो शान आहे कि न कोन? दीदार कयो कुरान पाक जो, दीदार कयो अल्लाह जे कलाम जो तव्हां जी अखियूं ठरी पन। वो कुरान पाक तो पढ़ियो वञे अॼु न ॻोठ में, जो आमना जे लाल मोहम्मद मुस्तफ़ा आमद मुत्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में, मदीने में, ताइफ में, बदर में, हुनैन में, ओहद में पाक मोहम्मद मुस्तफ़ा यो कुरान पढ़ियो आहे, जेको अवां जे ॻोठ में पढ़ियो थो वञे अॼु इन रात में। उहो कुरान पाक जो आहे अॼु हिन ॻोठ में आहे। रहमत वारो कुरान, बरकत वारो कुरान, अजमत वारो कुरान। सोना सा नबी जो बयान कंदाऊं, नबी जो बयान असा कंदाऊं, पैगंबर मोहम्मद जो बयान असा कंदाऊं।
पर मां तव्हां खां पुछां थो पाक मोहम्मद के अल्लाह सही काथे पैदा कयो ॻाल्हायो मक्के पाक में काथे काथे मक्के पाक में सोने मोहम्मद के पैदा कई वो केर होया ॻाल्हायो कुरैश होया कुरैश केर होया जो इंसान होया ॻाल्हायो शोंदा केर होया इंसान होया आज मानू असां ते चिड़िया वेठा वहाबी मौलवी नबी के बशर चवंता रब्बे काबा जो कसम ही जहान न हो हू जहान न हो आसमान न हो जमीन न हुई सिज न हो अल्लाह ताला पांजे कलाम में हुजूर जे जात जो बयान फरमायो वो नबी तवा सां गया ॻाल्हायो पाक मोहम्मद जो शान निरालो सारी दुनिया गॾु कयो आदम नबी खां वठी करे ईसा नबी ताईं पूरी मखलूक गॾु कयो उहा घटि शान में पर मुझे मोहम्मद जो शान अञा मथे आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह उन पाक मोहम्मद के अल्लाह सही लक़बन सां सॼो फरमाया अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा ॾाढा ॾाढा चओ सुभान अल्लाह या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्नी व सिराजम मुनीरा अल्लाह से पांजे हबीब के लक़बन सां सॼो आहे अल्लाह से पांजे नबी के लक़बन सां सॼो आहे ए नबी छा लक़बन सां सॼो आहे हिकड़ा नबी जी माना कना ए ग़ैबदार नबी ए ग़ैब जा ॼाणींदड़ अदाए कुरान सारो ग़ैब आहे कि न कोन ॻाल्हायो हे सारो कुरान ग़ैबा सारो कुरान ग़ैबा पर अल्लाह से पांजे महबूब मोहम्मद के पढ़ायो महबूब जो उस्ताद अल्लाह रब्बुल आलमीन आए ये टीह पारा कुरान पाक जा सोने मोहम्मद के अल्लाह से पान पढ़ायान दुनिया में नबी जो कोई सी जैसी आहे ही कोना पाक मोहम्मद के अल्लाह से ही कुरान पान पढ़ायो नबी जो उस्ताद रब्बे जुल जलाल वो पोया भी गाला चो सुभान अल्लाह हाँ चो सुभान अल्लाह जन हाने दुबई खां पंदाया तीन झूठन ता प्या बीमार कुकर वांगे न झूठियो होशियार थी वियो ते कुरान जो वाइदा पाक मोहम्मद जे सीर जो बयान थींदो सहाबा जो मकाम थींदो बयान ओ औलिया अल्लाह वारन जो शान बयान थींदो ओ छुटल वारो सोलंगियो अज तवां जे घोर जे मथा अल्लाह जे रहमत जो मींहुं तो वसे ओ कुरान पाक को पढ़ियो वञे पियो अज तवां जे झुगन जे मथा रहमत वसे तवां जे घरन जे मथा रहमत वसे जाते कुरान पाक जो आवाज पहुंचंदो वेंदो ते रब जी रहमत वसंदी रहंदी या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा सोना असां तो के शाहिद करे मोकलियो छा जो शाहिद तौहीद जो शाहिद सब चो अशहदु अल्ला इलाहा चो अशहदु अल्ला इलाहा बियो कलमे जो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक ला ओ मुझा महबूब मोहम्मद करीमा शायदी दे त अल्लाह का सवाए कोई भी माबूद ना है को अल्लाह हुआ केरा इन जहान के केर तो हलाए इन जहान के केर तो हलाए तवां सा जो मालिक केरा ये सारो जहान के जे कब्जे में आ इन जहान के पैदा के कयो आ इन जहान जो मालिक केरा है फरमाए कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क
तुल मुल्क मन तशाउ व तंज़िल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। केरा मुल्क जो मालिक तू त मुल्क विरायो आ हे सिंधड़ी सही कलंदर जिया वो परियो मुल्क वरी भिटाई जो थी वो भिटाई तो हलाए सिंध के वरी कलंदर तो हलाए न न न न रब तो फरमाए के भी ताकत नाही हिन जान के हलन वारो माया मुल्क जो मालिक मां आया रे कुरान तो पढ़ो कुरान छा तो चयो पियो अल्लाह ने फरमाए कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ नथी लिख रे ता का सुभान अल्लाह सफा नहीं बिठाओ सफा नहीं बिठाओ सफा नहीं बिठाओ सुभान अल्लाह तलिक रे ही कोन थी पर जे करे हिन गोठ में को चंगो मुर्स अचेया हाँ सॾो माण्हू ढिंग अचेया अरे गोठ मम छुटल वारो अचो 10,000 वठो हे पोड़ा भी उथी अचनी जुती भी पिरन न थे अचेना नंढा वॾा सभु गॾु थियनी हेॾो क़ुरान पाक तो पढ़ियो वञे तन का सुभान अल्लाह जो लफ़्ज़ कोन तो लिखरे सुभान अल्लाह जो लफ़्ज़ कोन तो लिखरे अरे सुभान अल्लाह चवण सां जन्नत में अल्लाह ताला एक चक्की तो लगाए वणो तव्हां के कस लगे थी तव्हां के कस लगे थी सोना असां जे नबी के अल्लाह से शायद करे मोकलियो आ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह से बशीर भी नज़ीर भी करे मोकलियो आ ओ मुजा सोना मोहम्मद पांजे ईमान वारन के कलमे वारन के जन्नत जी बिशारत दे ओ जेके गुनाह करन ता नाफरमानी करन ता उनके जहन्नम के बाय खा दे जार फरमाए वदाई अल्लाह बिइज़नी वसराज मुनीरा मुजा महबूब मानन के अल्लाह दे सदे ओ ये तवा जी बासी हां ये मौले साहब तव्हां के चोबा थी नजारायो शैतान जी हरकत होंदी आ हां पीलक शैतान जो होंदो आ हले ओ बासी जोता हानी निंड खंदी वणी खुदा जी ज़ात जो कसम कोट पुल जे होटल ते वेठा होंदो निंड नहीं दवा इंदी निंड काडो इंदी बैताल में इते रहमत वारो कुरान तो पढ़ियो वञे खुदा जी ज़ात जो कसम आ कुरान जे सदके मोमिन के निंड खंदी वञे अरे हे जलसा हमेशा कोन थींदा ओ मुसलमानो हे रहमत तव्हां के मुफ्त में मिली आ कुरान पाक जो कदर कयो अल्लाह जे कलाम जो कदर कयो उलमा ता वटाया ने मुझो मदीने वारो साईं तो फरमाए जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमाता मज़ार आलिम फकद ज़ारनी मदीने वारो साईं तो फरमाए जो सल्लल्लाहु चौथा सल्लल्लाहु अदा जिन जो मदीने वाले साईं सा प्यार आ त भई हथ मथे कर देखारियो तव्हां के मदीने वारो साईं प्यारो आ हां अब्बे का अम्मा का मिटन माटन का दोस्तन का सबनी का सा के पांजो महबूब मोहम्मद प्यारो आ हेठ 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 असा के पांजो महबूब नबी प्यारो आ हाने जेको महबूब नबी जे मोहम्मद करीम जे अजमत जे मथा को भौंकंदो चौन के सही सलामत छंदा दे जो जाडो पिणंदा हां असा के पांजो महबूब नबी प्यारो हां कफन बदी भी मैदान ते इंदा से अब्बे का भी प्यारो आ अम्मा का भी प्यारो आ औलाद का भी प्यारो आ मिटन माटन का भी प्यारो आ दोस्तन का भी प्यारो आ साके सोनो मोहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुदा जी ज़ात जो कसम नबी काले सजो मक्के वारन के काले सजाई मदीने वारन के काले सजाई
वदाइयन इलल्लाह बिइज़्नी व सिराजम मुनीरा। काॾे सॼाई अचो कब्रुनि जी पूॼा कयो, अचो झंडनि जी पूॼा कयो, अचो ताबूतनि जी पूॼा कयो। छा थो चवे वदाइयन इलल्लाह बिइज़्नी, अचो अल्लाह ॾे, अचो अल्लाह ॾे, अचो अल्लाह ॾे। काॾे काॾे अचूं? वदाइयन इलल्लाह बिइज़्नी व सिराजम मुनीरा। ओ सिराज मुनीर वारो सिर जो तव्हां सां ख़त्मे नबूवत वारो बि सबक़ इहो ॾींदो पियो आहे त मां मुहम्मद बि माण्हुनि खे अलाह ॾे छॾियो आहे, मुंहिंजा आलम बि माण्हुनि खे अलाह ॾे छॾनि। काॾे छॾने? रब ॾे छॾने। ओ मुस्लमानो, इबादत कंहिंजो हक़ आहे, सजदो कंहिंजो हक़ आहे, रुकू कंहिंजो हक़ आहे, नज़र नियाज़ कंहिंजो हक़ आहे, इबादत कंहिंजो हक़ आहे। क़ुरान पाक में अल्लाह से नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इबादत जो तरीक़ो सेखारे थो। मुंहिंजा महबूब फरमाए कुल इन सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। तव्हां अदवाज तव्हां कंदो अदवाज मां करे तव्हां ॻाल्हि सम्झ में ईंदी, झूठियो थो पए है न। हे सॼो महीनो रब लवल जो असां वाइदा कया आहिनि, रात्रि हलूं था पिया। तव्हां सम्झो त मुला वहंदा आहिनि, है न, वहंदा आहिनि मौलवी। हे राति जो वाइदो कयूं था, ॾींहं जा वाइदा कयूं था, टे टे चार चार प्रोग्राम कयूं था, या भलाई अल्लाह जी आहे। अरे सोलंगी मौलवी, ये अल्लाह जो एहसान आहे, अल्लाह जो कुर्बा जो अल्हम्दुलिल्लाह। अरे सोलंगन में आलिम, सोलंगन में हाफ़िज़, अक्सर करे माण्हू जाइल चवंदा आहिनि त इहे सोलंगी शिमिर जी औलाद। मां चवंदो आहियां जेको इहो चवे थो त इहो शिमिर जी औलाद। हाँ मां शिमिर जी औलाद हो जहां तो नबी जी तारीफ छो कयां, साहबा जी तारीफ छो कयां, इमाम जी तारीफ छो कयां, आल बैत जी तारीफ छो कयां, कुरान छो कयां। उहे होंदा जेके दीन ने दा शिमिर उहे तव, जिन वटि कुरान न हूंदो, नमाज़ न हूंदी, दीन न हूंदो, शिमिर जी औलाद उहे तव। असां वटि कुरान बि आहे, असां वटि नबी वारो तरीक़ो बि आहे। हे नबी वारी सुनत मां ॿधी वठो पटको, उन वटि पटको आहे। खुदा जी ज़ात जो कसम, असां नबी जे सुन्नत खे अपनाईंदा आहियूं, पाक मोहम्मद जे तरीक़े खे अपनाईंदा आहियूं। अचो खुदा जी ज़ात जो कसम, उलमाए देवबंद जे ज़बान ते अल्लाह जो कुरान होंदो, नबी जो फरमान होंदो, पाक मोहम्मद जे सीरत जा वाइद होंदा। मां हर दफ़े जाते ताते चवंदो आवाज़म जेको मोहम्मद करीम जो गुस्तागा वो मुसलमान नाहे, जो बेईमान आहे, काफिर आहे। खुदा जी ज़ात जो कसम, हे माण्हू चवनि था हे वहाबी नबी जा मुनकर, हे पीरन खे न मञीदा थी। हा मञा, मां मञा नी, जॾहिं मां दाल वठी पोइ मञा, है न। दालन जो टोलो काई मोली जमील को पीरन खे मञी, है न। इएं काथे लिखल आहे? कुरान तो चवे खुदा जी ज़ात जो कसम, ओ पंहिंजे घर वारनि खे पर्दो करायो। छा करायो? पर्दो करायो। ऐं त बाबा हालत ख़राब थी वई आहे, दौर अहिड़ो अची वियो आहे जो मुड़ुस ज़ाल सां पुछी नथो सघे। हाँ हले घर में त पुछे, ये चवे त ज़ाल खणे बुआरो, हे भजंदो वींदो पोयों ज़ाल कढ बि त ख़बर ॼाए। ए ज़ाल जो मोहताज, हे मां हाणे जेको वणो थी तको कर वञी, मां पीर ॻोठ को न जलंदो, मां फिरियाले को न जलंदो, मां लटा बि तूं मुंहिंजा वठी अचां, है न। लटा भी तू मुझा उठिए जा, ही भेड़िया फाड़ जा तरा। अर्रजाल कव्वामून अला अर्रजाल कव्वामून
कौन अरे मर्दा और तुझे मतों हाकमान हाकिमा 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 जोर ये ज़ाइफ़ा कब्ज़ो करे न दे कब्ज़ो मां चवंदो जे करे पीरी रात शादी जे रात ज़ाइफ़ा जे मथो कब्ज़ो करे विंदे पो तुझे मता हमेशा गालिम रहंदी न रहंदी पर पेरी राती फिसी पे वो हमेशा तुझे मता वो हुकुम बंजी विंदई हां छो न करंदो अदा मुंहिंजो वाइदी हूंदो अथव मां मिल मिल करे न हलियो हूंदोसीं हक़ चवंदोसीं पीउ हुजे भाउ हुजे रेस हुजे कामरो हुजे वॾेरो हुजे गवर्नर हुजे इमरान ख़ान जो पीउ हुजे चो हक़ चवंदासीं चो हक़ चवंदासीं असां फांसी जे कंधे ते हूंदासीं कभी असां हक़ चवंदा रहंदासीं हक़ चवंदा रहंदासीं असां के कोन ॾियण वारा न आहियूं ख़ुदा जी ज़ात जो कसम अल्लाह असां के वॾे में वॾो हथियार ॾिनो आहे लौ अनज़लना हाज़ल क़ुरआन अला जबल लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह व तिलकल अमसाल अरे शोरा न ॻाल्हायो चुप करे मामूली अब्दिकार रिंदारी कार कंदो लई स्टेट तो बुकन साणंदो चुप करे आदम असा तया नो कराऊं असा जो दिमाग मुश्किल जो लौ अनज़लना हाज़ल क़ुरआन अला जबल लरअयतहु ए मौलवी गुलाम मुस्तफा वारा वादा सिखन ता इंशाअल्लाह ताला असा जे उम्र में ता गजंदा हां असा जे उम्र में इंदा ता गजंदा हां अरे तवा के मुबारक हो जे मुबारक आगे ते इंदा से त भितर हणंदाओ सिरांदा तेरे करे वहाबी आया हां त तवा जे घर में वहाबी थिया त घणा मौलवी हाफिज़ इन के सिरानो खुदा जी ज़ात जो कसम जाते ही दिल भरो इंदो आ त पंजा मनी दर पैदा कंदो आ अडा चो सुभान अल्लाह ओ मुसलमानो असा के वडे में वडो हथियार मिलियो आ कुरान जे सूरत में मिलियो आ जय कुरान के सीने में जगह ॾिनी दिल में जगह ॾिनी रब काबा जो कसम दुनिया जी काई ताकत न के लाए कोन थी सके असा जो भरोसो अल्लाह जे ज़ात अल्लाह जे कुरान पाक ते आहे असा के कुरान मिलियो आ सोनो मोहम्मद मक्के में कुरान पढ़ो मदीने में कुरान पढ़ो ताइफ में कुरान पढ़ो अरे ताइफ जा मानो पंहिंजन ॿारन के चयाऊं जे करे मोहम्मद अचे वते कुरान पढ़े तो उनके पत्थर हणिजो उनके भितर हणिजो रब काबा जो कसम जो सोनो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ जे शहर में कुरान पढ़े तो ताइफ जे शहर जा नंढड़ा ॿार मुझे मोहम्मद के पत्थर हणंदा प्यान नबी जे जिस्मियत के पत्थर लगंदा वींदान है नाज़िक जिस्म जे चेहरे जो अल्लाह कुरान में कसम कयो जे जुल्फन जे कसम अल्लाह कयो नबी जे जुल्फन जो ओ नबी जे चेहरे जो अल्लाह कसम कयो नबी जे शहर जो अल्लाह कसम कयो जाते आमना जे लाल जा कदम लगा उन अल्लाह से उन घुटन जा कसम कयाने रब्बे काबा जो कसम मुसलमानो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा कुरान पढ़े तो पियो हो भितर हणन ता पिया पत्थर हणन ता पिया नबी जे जिस्म अतर मां रत वंदी पईया नबी पाक की जुती मुबारक खून सा भरजी वईया ओ मुसलमान तुझे मुझे जिस्म के काजू नथी चढ़े पई तुझे मुझे जिस्म के तकलीफ कौन आई आमना जे लाल मोहम्मद मुस्तफा के एडी तकलीफ मिली कभी मुझे सोनो मोहम्मद कुरान पढ़ंदो रहंदो रत मुबारक वांदी पई कभी मुझे सोनो मोहम्मद कुरान पढ़ंदो पियो जुती मुबारक कुरान जेको आहे खून सां भरिजी वई रब ते फरमाए जिब्राईल दिए रब जलील जिब्राईल जल्दी लई वञो मुझे सोने मोहम्मद के ॾाढी तकलीफ़ ॾिनियो अथऊं मां मोहम्मद जी तकलीफ़ नथो सही सघां रब वञ मुझे सोने
मोहम्मद के चौवनी हाने तू दुआ घुर हेलो भी जबल विच में शारा मिनी जबल के मिलाए करे माशर के नेत नाबूद कहन मेहमान के नेत नाबूद कया ओ जिब्राइल मां मोहम्मद पुत्र ना आयो मां मोहम्मद दुआ तो कया अल्लाह जे करे न सुञा तो मन पया ची करे मां मोहम्मद के सुञाणन रब्बे तौबा जो कसम मुसलमानो इमामुल अंबिया सैयदुल अंबिया खतीबुल अंबिया सिराजुल अंबिया ताजदारे मदीना मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा दुआ फरमाई रब्बे तौबा जो कसम नबी जी दुआ अल्लाह वट कबूल थी वई अज ताइफ जो शहर दीन जो मरकज बणजी चुको आ आजा डाडा चो सुभान अल्लाह मानी मन बोलता वठिया ते व्यार ने हां उन्हें के वठिया नहीं वो आयो वठिए ने काए ने हेरे इंदा म बस तो क्या वठिए ने मुजा दोस्त ओदी दो अरे मानी खाई भजी वई हां माके खबर आ हे भजी हलां दे मोली तो सुक ते वेठा हुंदई मानी ने के पोजो असा वायद क्यों ता असा घुमो ता ए भजी हलिया विंदा पो चार जा माण्हू वेठा हुंदा ये खलक भजी विंदी तने करे मानी पोहलायो उलमा खटचो मौलूदन के वड़िजो वायद थे अदा वफादारी कंदो जेके वफादारी कर तो बदे बारी करे रहो खाई लई वई हां मुझे एक हकरा साई तुजी मानी लई वई हां मुझा सोना दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज से दुरूद शरीफ डाडा चो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद मां मोहतरम राशिदीन साहब के चां तो स्टेज जल्दी पहुंचियो जान आवाज बंद तो क्या न तमा आवाज बंद को मेहमान भजी नहीं बुलंद आवाज ना सला शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद पढ़ा त मां तो तवा ये क्यों दाठा मुझा चिबरा दा कढदा न खुदा जा बानो सिखो दीन सिखो दुरूद सिखो बाकी चवानारी ड्रामा के फला हे ड्रामो हे फला बाकी दुरूद ला चाहो बच्चा खुदा बरा सिखो दुरूद सिखो मुझे कट चो भला अल्लाहुम्मा सल्ली अला चो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अरे जिन भी ही दुरूद हिन वाइज में हिन महफिल में सोने मोहम्मद जे मतो पड़वा मलाइका जपे करे काथे रहो मदीनो पाक जल्दी दुरूद खणी मुझे मोहम्मद जे रोज़े ते पहुता वनी साईं फलाणे पुट फलाणे जो तवा जे मथा दुरूद पढ़ंद नबी सही रोज़े में खुश थियंता ओ मुझा सोना दुरूद हुआ शेती रब्बे कबा जो कसमा दुरूद खां सवा असांजी इबादत कबूल न थींदी आ पाक मोहम्मद जे मथा दुरूद पढ़ंदा कयो असां तव्हां के दुरूद खां काथे मनो कई आ नबी जे मथा दुरूद पढ़ो अल्लाह जी ज़ात जो कसम ये महफिल तव्हां असां के कुरान वारी अल्लाह नसीब कई आ हेड़ी महफिल कुरान वारी जो मदीने वारो साईं आमना जो लाल मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान पढ़े रब्बे काबा जो कसम मुझो पण केड़े कम जो आमना जो लाल मोहम्मद कुरान पढ़े वाह जो नबी जे ज़बान में मिठा जा वाह जे नबी जे वाह ज़मीन सरा वाह जे नबी जे कुरान पढ़ में तसीरा जे भी कन ते आवाज पहुंचंदो वींदो दूर जे आडो गोला बनी जंदो साईं माके भी कलमो पढ़ायो मां भी मुसलमान तवा जो साथी बणजी वञा ओ मुसलमानो यो तो कुरान जो असर यो तो नबी जे ज़बान पाक जो असर रब्बे काबा जो कसम मुझे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान मक्के में पढ़ो मदीने में पढ़ो हजर में सफर में घर में मस्जिद में काबे में मस्जिद नबी में
आमना जलाल मोहम्मद कुरान पढ़ियो आए, रहमत वाले नबी कुरान पढ़ियो आए, पाक मोहम्मद मुस्तफा जो कुरान पढ़ अजीबा। अल्लाह फरमाए मुझा सोना तू कुरान पढ़ तमा रब तुझो कुरान बुधा। ओ मुझा रब मुझा शिदाई मुझा परवाना मुझा आशिक मुझा पतंग ईमानदार सादी। अबू बकर जरो पतंग शिदाई आराम में, उमर जरो शिदाई आराम में, उस्मान जरो शिदाई आराम में, हैदर करार जरो शिदाई आराम में पयो। सही मक्के के कुरान पाक बुधाया। अल्लाह तो फरमाया मौजा महबूब नबी तो कुरान पर तमारा तुझे ज़बान मां कुरान बुधा। मलाइका लई आया ने, मलाइका लई आया ने, आसमान खां लई आया इन मजलिस में मौजूद न उहे भी कुरान बुधंदा पिया। ओ मुसलमानो जेके तवा कुरान दे पंधो करे आया हो, रब्बे काबा जो कसम अल्लाह खां दुआ करो ताला से ये कुरान जे मजलिस में असा के हिते कठो कई असा के जन्नत में कठो कजा आमीन। अदा तवा के जन्नत खपे या न खपे, जिनके खपे तत मते करे ॾेखारियो। आ तरफ जे कुरान का पुछो इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला खालिदीन फीहा ला यबगूना अन्हा वला कुल लौ कानल बहरु मिदादल कलिमात रब्बी लनफ़िदल बहरु क़ब्ल अन तनफ़द कलिमात रब्बी वलो जना बिमिस्ली मददा कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलैया अन्नमा इलाहुकुम इलाहुन वाहिदुन फमन कान यरजू लिका रब्बी फलयअमल अमलन सालिहन वला युशरिक बिइबादत रब्बी अदा। अल्लाह ज़िंदो फरमाए जे करें तवा दुनिया जे थोड़े वक्त में दीन इस्लाम सा तवा पांजी जिंदगी गुजारी, नबी जे तरीके सा तवा जिंदगी गुजारी, अमल सालिह कवा, नमाजी होयो, दीनदार होयो, हाने तवा माडे इंदो रब्बे काबा जो कसम। अल्लाह फरमाए तो जन्नती हो मां रब तवा जो मेजबान हे नेक बाना मुजा ये मेहमान होदा। अल्लाह तो फरमाए जे की शे तलबी लो मां दी मावा मुझे खजाने में खोटी कौन तवा दुनिया में तमाम के राजी करे आया हो। अज मां रब तवा के जन्नत में राजी कंदो मावा। तवा दुनिया जो खीर पियंदा हो, दुनिया जी माखी खाईंदा हो, ओ दुनिया जो शराब नशे वारो पियंदा हो। रब्बे काबा जो कसम इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया खतीबुल अंबिया सिराजुल अंबिया ताजदार मदीना मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु जो फरमाना। रब्बे काबा जो कसम रब तो फरमाए मां जन्नत के अकेले अकेले के बंगलो जुदा जुदा ॾींदो मांसि। उन बंगले जेठा चार नारियूं पयूं वहंदियूं, माखी जी नार जुदा, पानी जी नार जुदा, खीर जी नार जुदा, शराब तहूरा जी नार जुदा हूंदी। हे दुनिया वारो खीर फिटी वेंदो, दुनिया वारी माखी जेको आहे ओ फिटी वेंदी। हे दुनिया वारो शराब तव्हांखे नशो कंदो। रब्बे काबा जो कसम इन दुनिया में अल्लाह में पैदा कई, बकरी पैदा कई, हिड पैदा कई, गऊ पैदा कई, उठी पैदा कई, उनजो तवा खीर पियंदा हो, उनजी तवा देखभाली कंदा हो, उनके तवा खाधो ॾींदा हो। उनजे ओज में छेणो भी आ, पोए भी आ, रतो भी आ, वार बजी कुदरत निराली आ। उतो उतो खीर जी
खालिस नार तो वाए पियो जॾहिं मालिक उन में जे उन बुबे में हथो जंदो वेंदो ऑटोमेटिक खेर अची वेंदो अल्लाह ने फरमाया इन्ना लकुम फिल अनआमि लइबरा नुस्कीकुम मिम्मा फी बुतूनी मिन बैन फरसिन व दमिल लबनल खालिसन साइगल शारिबीन कावड़ जी आओ नी आज कावड़ जी हाथ में तक बाबा हां न कावड़ कदा नी हां आज बाबा कमाए अल्लाह जी दा जो कदमा हिन जगह ते हिन मस्जिद में कुरान मेहमान हां हटी वियो तवा मुबारक हो जे तवा के चो आमीन ॾाढा चो आमीन जो हेली सर्दी में हेले सीए में वेही करे कुरान बुधो ता पिया रब्बे काबा जो कसम जन्नत में अल्लाह से तवा जा थक लाए तवा जा थक लाए छंदो फरमाए कुरान पाक में अल्लाह से फरमाया इन्ना लकुम फिल अनामी लइबरा नुस्कीकुम मिम्मा ए फलाना मानु चंदा त असा की रोजी अली सही तो दे असा की अली सही खाराइंदो आ सब कुछ असा की अली दींदो आ सब कुछ असा के पीर फकीर दींदा ने पुट नियाणी असा के पीर फकीर दींदा ने रब काबा जो कसम उआ रब जी ज़ात जेको तवा सा के रोजी दे थो जेको तवा सा के खाराए तो प्यारे थो औलाद दे थो न्याणी दे थो पुट दे तो ये खजाना कंजे अथन गलायो कंजे अथन ये बेबी मरियम हां ईसा जी अम्मा तो बेबी मरियम हजरत ईसा जी अम्मा खुदा जी ज़ात जो कसम मुसलमानो ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम उन जो वेझो माइटा हाने सही कमरे में बंद करे हलियो वयो कुल्फ ॾेई हलियो वयो कुछ वक्त का बाद में गाल याद अची वई अरे मां त छोकरी कमरे में बंद करला बची हलाए वई मोटी आयो तालो खोले दरवाजो खोले त अंदरे अणमुदा ता किस्मे जा मेवाती खाए केर खराए से पयो गलायो केर बंद कमरे में खराए से पयो उन्होंने मेवा जी मौसूम कौन हुई अल्लाह अंदर कमरे में बंद तो खराए से ज़करिया पूछे तो काला या मरियम अन्ना लक हाजा अरे चो ॾाढा चो सुभान अल्लाह ॾाढा चो सुभान अल्लाह काल या मरियम अन्ना लक हाजा कालत हुआ मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशाअ बिग़ैरि हिसाब चवे तो मरियम ए काडो आंदा ती मेवा बेबी मरियम चेती तू तो मुखे कमरे में बंद करे वई मुखे पांजो रब वेठो खराए तो पियो इंजन चयाई तो मुखे फला फला खराइंदो पियो न कालत हो मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशाअ बिग़ैरि हिसाब साईं नचियान हाने वडे आवाज सा चो जे तवा जे दिल के सुकून अची वनी सुभान अल्लाह सब चो ला इलाहा चो ॾाढा अंदरा भी चो ला इलाहा ज़रब लगाओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूरे हिदायत सल्लल्लाह अव्वल आखिर है अल्लाह ज़ाहिर बातिन है अल्लाह दोनों जहान है अल्लाह कौन मकामी है अल्लाह सब चो ला इलाहा